इमाम तबरानी रिवायत आंदी आ, हजरत अबू मूसा अशअरी रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत फरमाइन था, अन्नहु समे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल मलऊनुन मन सअल बिवजहिल्लाह। साईं फरमाइन था वो माण्हू लानतिया, वो माण्हू लानतिया जेको अल्लाह जो नालो वठी ऐं माण्हुनि खां पैसो घुरे। यो माण्हू लानतिया जेको अल्लाह जो नालो वठी ऐं माण्हुनि खां पैसे या दुनिया जी शइ तलब करे, नालो अल्लाह जो इस्तेमाल करे। जीअं मंगता ही साइल जेके पिनंदा वतन था, छा चवंदा आहिनि? बाबा ॾियो अल्लाह जे नाले ते। छा चवंदा आहिनि? छा अल्लाह जो नालो उनजी अहमियत तो वटि इहा आहे जो हिकिड़े टके ऐं पैसे जे लाइ मुंहिंजे रब जो नालो थो इस्तेमाल करी? मुंहिंजे काइनात जो ख़ालिक ऐं मालिक रब उनजे नाले खे टके ऐं पैसे जे लाइ इस्तेमाल करण वारो चओ त मदीने वारे फरमायो त इन ते अल्लाह जी लानत, जो लानती आहे। ऐं साईं फरमाइनि था वमलऊनुन मन सुइल बिवजहिल्लाह सुम्मा मन असाइलहु मा लम यसअल हुजरा। साईं फरमाइनि था त इन खां वधीक लानती माण्हू उहो आहे जंहिंखां अल्लाह जे नाले ते का शइ घुरी वञे ऐं उनखे इनकार करे छॾे। हिकिड़ो त लानती उहो आहे जंहिं तव्हां खां अचे ख़ुदा जे नाले ते पैसो घुरियो, पर जॾहिं तव्हां को घुर कई, सवाल करे वेठो ऐं नालो रब जो खणी आयो, तव्हांजे मालिक, तव्हांजे ख़ालिक, तव्हांखे ॾियण वारे रब जो कुझु तव्हांखे मिलियो आहे, जंहिं रब ॾिनो आहे, उन मालिक जो नालो तव्हां वटि खणी आयो ऐं तव्हां उनखे ईअं चयो बूथ चिबो करे, फ़कीर हल हल माफ़ कजांइ, खुलो कोन्हे को, तव्हां उनखे ख़ाली मोटाए छॾियो। साईं फरमाइनि था इहो बि लानत जो हक़दार आहे। इहो लानती इंसान आहे जेको अल्लाह जे नाले खे ख़ाली मोटाए छॾे। मालम यसअल हुजरा, हां जेको गंदी शइ अचे घुरे अल्लाह जे नाले ते, उन खे जेकॾहिं ख़ाली मोटायो त तव्हां ते लानत न आहे, तव्हां ते को बि मयार न आहे। जेका गैर शरई, गैर फितरी, गैर इंसानी या ग़लत कम तव्हां खां अल्लाह जे नाले ते घुरे त तव्हां उनखे जेकॾहिं ख़ाली मोटायो था त तव्हां ते का मयार कान्हे। मसलन हिकिड़ो माण्हू अचे तव्हांखे चवे अबा अल्लाह जे वास्ते मूंखे हे चर्स जो ज़रूरत वठी ॾिजांइ, अबा मां मरां थो वारो कजांइ, मूंखे को हीरोइन जो वज़न वठी ॾे, अल्लाह जे नाले ते मूंखे इहा शइ वठी ॾे। हराम शइ आहे, नाजाइज़ शइ आहे, ऐं उहा अल्लाह जे नाले ते घुरे, तव्हां इनकार करे छॾियो त मां न ॾींदोसांइ, इहा शइ न वठी ॾींदोसांइ, तव्हां ते को गुनाह कोन्हे। पुट तव्हां सम्झी या न सम्झी ॻाल्हि? सिगरेट वठी ॾे, अल्लाह जे नाले ते सिगरेट वठी ॾे, बसि इन में तव्हां सम्झी वञो त जेका गैर शरई नाजाइज़ शइ आहे उहा तव्हां खां तलब करे अल्लाह जे नाले सां। या मसलन को माण्हू तव्हां वटि कसम खणी अचे, क़ुरान खणी अचे, मेड़ खणी अचे, न्याणियूं वठी अचे, नंग वठी अचे, उनखे ख़ाली न मोटायो। पर जेकॾहिं तव्हां वटि अहिड़े मक़सद जे लाइ भली न्याणी वठी आयो, सैयद वठी आयो, क़ुरान खणी आयो, पर कमु ग़लति आहे, इनखे इनकार करे छॾियो, तव्हांजे मथां को बि ॾोह न आहे। मसलो सम्झी छॾियो, या ते लिखी छॾियो। माण्हू भुलिजी पवंदा आहिनि, माण्हू मुंझी पवंदा आहिनि, साईं सैयद तॾहिं ते अची वियो आहे, कमु त बराबरि ग़लति आहे, कमु त बराबरि नाजाइज़ आहे, पर क़ुरान मेड़ अची वियो आहे, अल्लाह जो नालो मेड़ अची वियो आहे, कीअं ख़ाली मोटायां? अहिड़े कम में जे मोटाए छॾी तो ते को बि गुनाह न आहे। हाँ को ॾुतड़ियल माण्हू आहे, को जाइज़ कमु खणी आयो आहे, को मजबूर आहे, को मकहूर आहे, को वीचारो पंहिंजे के
मुश्किल में आ जेकर वो तो अल्लाह जो नालो खणी अचे मेड़ खणी अचे तो उनके खाली न मोटाए उनजी मुराद पूरी कर अल्लाह तुंहिंजूं मुरादूं पूरियूं करे छॾी।